इन्ना लिल्लाहि व इन्ना अलैहि राजिऊन। अस्सलाम वालेकुम नाज़रीन अवां लाइ हिकु वॾी ॾुख जी ख़बर खणी आयुसि त सिंध जो तमामु बहितरीन फ़नकार रजब फ़क़ीर जिन जो अमड़ हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वई आहे। नाज़रीन हिकु भेरे ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध जो तमामु बहितरीन फ़नकार रजब फ़क़ीर जिन जो अमड़ हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वई आहे। अवां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त रजब फ़क़ीर जे अमड़ लाइ मग़फ़रत जी दुआ घुरोसि ऐं अल्लाह साईं उनखे जन्नत नसीब करेसि, आमीन। अवां भाइरनि खे अर्ज़ु कजे थी त मुंहिंजे हिन चैनल सिंधी साज़ TV खे सब्सक्राइब करियो, उन सां गॾोगॾु बेल आइकन खे बि दॿाए छॾियो त जीअं हर नई अपडेट अवां वटि बर वक़्तु पहुची सघे। महिरबानी।